अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिर्फ न्यूज़ खबर शामिल के न्यूज़ शहर फेरोज का एम जफर ट्रगर जी रिपोर्ट मौजिब ऐसे चुनो ठारू शाह कवरेज करदा सहाफ़िन ते हमलो बदतमीजी खिलाफ नौशहर फेरोज जा सहाफ़ी सरापा एहतजाज। नेशनल प्रेस क्लब नौशहर फेरोज अॻियां सहाफ़िन जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरे जी अॻवानी एम जफर ट्रगर, यूनिस राजपूत, आदिल अब्बासी, GM मीरानी, दीन मोहम्मद ट्रगर, राजा सोलंकी, अब्दुल रज़ाक चन्ना खादिम, मरी इकबाल राजपर, मुर्तज़ा सुमरो, अब्दुल लतीफ, लियाकत कुरैशी, इकराम राजपूत, सदाम अब्बासी, असगर ट्रगर, एजाज ट्रगर, जबार वगन, मीर एजाज, जुल्फकार अली ट्रगर ऐं ॿियनि पारां अलावारे चौक खां एहतजाजी रैली कढी नेशनल प्रेस क्लब पहुता। उन मौके ते बदतमीजी कंदड़ SHO खिलाफ सख़्त नारेबाज़ी कंदे IG सिंध, DIG, SSP नौशहर फेरोज खां मुतालबो कयो आहे त बदतमीजी कंदड़ SHO खे जल्द अज जल्द हटायो वञे, न त सूमर जे ॾींहुं समूरे ज़िले जा सहाफ़ी ठारू शाह थाणे अॻियां सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदा। मज़ीद उन्हनि जो चवणु आहे त अगरि SHO खे अञा बि न हटायो वियो त 22 तारीख़ ख़मीस जे ॾींहुं SHO खे हटाइण जे ख़िलाफ़ SSP ऑफिस जे अॻियां तारीख़ी धरणो लॻायो वेंदो, जंहिंमें समूरी सिंध जा सहाफ़ी शरीक थींदा ऐं उहो धरणो SHO मुनीर लिगारी ऐं वॾे मुंशी खिलाफ़ तारीख़ी धरणो रहंदो ऐं उहो धरणो तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं SHO खे हटायो न वेंदो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं अहम ख़बरूं। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा विन न्यूज़ HD।